अची जाए तो सामान जा पैसा मिली वेंदा। हा ॿियो ही जेको खीर चयो खीर बोतलूं जूस ये सभु अची वियूं आहिनि। हा थोरी तारीख़ में खणी अची वञे तव्हां। ठीकु आहे मीरा सही आहे। सेठ हा वाह कम सब थियो हाणे सिज लही वियो हाणे मूंखे ॾियारी ॾियो त मां वञा घर टाइम थोरो पंधु परे आहे। अरे तोखे न मां तोखे चयुमि त हफ़्ते हफ़्ते खां वठी जाए उन बावजूद मां तोखे कल्ह पैसा ॾिना आहिनि वरी अॼु तो पैसा वठी शर्म अचई थो। सेठ मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि हथ थो ॿधाओ मूंखे पैसा ॾियो। तोसां मां ज़बान कई आहे तोखे मां कल्ह बि ॾिना पैसा वरी अॼु वञ सुभाणे वञी वठी जाए। उथ 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 दफ़ा थी उथ बेकार माण्हू हल हल वञ वाहिया अथव। छा मसलो आहे तोसां छाजे लाइ हुन तोखे धिको ॾिनो? साहब मां दुकान ते कमु कयो आहे मां जो मूंखे ॾियारी ॾे। परेशान न थी मुकमल पूरी ॻाल्हि ॿुधाए। सॼो ॾींहुं कमु कयो आहे दुकान ते मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा मुंहिंजूं न्याणियूं आहिनि मां उन्हनि खे पढ़ायां थो उन्हनि जी तइलीम जे लाइ किताब कोन्हनि के मां चयो मूंखे पैसा ॾे त मां घर वञा सोच रखियमि त नंढड़ियुनि जे लाइ कापियूं कुझु पेंसिल कुझु किताब वठंदमि। इन सेठ मूंखे धिका ॾिना आहिनि। तूं परेशान न थी बाबा तुंहिंजो मसलो हल कयूं था। परेशान न थी अलाह वॾो आहे। ये सभु जेके मसला आहिनि न वो जेको मुंहिंजो मालिक आहे न मालिक उहो ई हल करण वारो आहे। इंसान खे कुझु बि नथो ॾेई सघे ऐं उहो जेको ॾेई न पचारे। अच्छा ॿ मिंट हेॾां अचो सेठ। हिन ग़रीब मज़दूर जो छा मसलो आहे हिन खे मज़दूरी छो नथा ॾियो? अरे बाबा हिन तां मुंहिंजी ज़बान थियल आहे हफ़्ते हफ़्ते में मां हिननि खे पैसा ॾींदो आहियां वरी उन बावजूद बि मूंखां ॿिए ॾींहुं टे ॾींहुं पैसा वठे थो वरी बि मूं ॾिना त मां तभी बेसबाज़ी शर्म ई न अथसि। ॾिस सेठ मज़दूर सां हफ़्ते जी ज़बान कॾहिं बि न आहे थींदी। छा तूं फरमान इलाही न आहे ॿुधो त मज़दूर जी पघर सुकण खां अॻु में हुनखे पंहिंजी मज़दूरी ॾियणु खपे त तूं हिनखे पंहिंजी मज़दूरी ॾे ही वञे पंहिंजे बच्चनि में राशन पाणी को खणी वञे। छाजे लाइ तूं हिनखे चई थो अॼु न अचु सुभाणे अचु अॼु न अचु सुभाणे अचु छाजे लाइ? इहो कहिड़ो किसो आहे? इहो नओं तरीक़ो कहिड़ो तव्हां इख़्तियार कयो आहे जो मज़दूरनि खे ईअं तड़पाए घर मोकिलियो था? तव्हांखे ख़बर आहे त हुननि जे घर में अटो गिहु खंड वग़ैरह एतिरे ॾाटे टोड़ महांगाई जे दौर में कुझु आहे या न आहे? इहो कॾहिं तव्हांखे सोच थियो आहे पैसे वारनि खे त मज़दूर माण्हूअ जे घर में कुझु राशन पाणी आहे या न आहे? ईअं आख़िर तव्हां छो था कयो? हर उन दुकानदार ते वञ हर उन पेट्रोल पंप ते वञ जिते वञ तव्हां जहिड़ा बदसोख सेठ मिलनि था। मूंखे अफ़सोस आहे ईअं कॾहिं न कंदा कयो। हिन खे पंहिंजो ॾियारी ॾे थी वञे। मंसूर साहब तव्हां असांजा मोज़िज़ माण्हू आहियो अॼु त मां तव्हां जे करे हिनखे तारीख़ ॾियां थो ऐं हिनखे सम्झाए त मुंहिंजे दुकान ते ॿीहर न अचे। हलियाणे मोलावत आहे। तुंहिंजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो सनाउल्ला आहे। सनाउल्ला तोखे ज़मीर ॾियारी ॾेई छॾियो आहे ठीकु आहे न। हाणे इन जे लाइ तूं पंहिंजे बच्चनि जे लाइ वञी जेको बि राशन आहे साए सां घर वठी वञ। हा ठीकु आहे बाबा। ऐं ॿुध हिन जेको तोखे चयो न त आईंदा जे लाइ मुंहिंजी दुकान ते हिनखे मना करे छॾ न अचु हिन जे लाइ मज़दूरी जाम मुंहिंजे लाइ मज़दूर खोड़ इहो टेंशन तूं न वठिजांइ। मुंहिंजो ई कार्ड तूं पाण वटि रख ऐं सुभाणे मूंसां तूं किथे बि मिलजांइ मां तोखे कंहिं सुठे ॾियारी ते लॻाए छॾींदुसि। ठीकु आहे बाबा? हे मुंहिंजो कार्ड तूं रख ठीकु आहे न साईं मौला तव्हांखे ख़ुशि कंदो रब पाक पंजनि पाक तव्हांखे वधाईंदो
मुझे बचड़न ऐं मुंहिंजी दुआ सां मौला मदद कंदे, परेशान न थी। अल्लाह निगहबान। ॿुध, हे दे वापस। जी साईं। हाणे इहे जेके तोखे पैसा ज़मीर ॾिना आहिनि न, इन्हनि पैसनि जो सिर्फ़ तूं राशन वठिजांइ ऐं पंहिंजे नंढड़ी जे लाइ जेको किताबूं आहिनि न, उन्हनि जे लाइ तोखे पैसा मां थो ॾियां। हे वठ। ऐं तो वटि मुंहिंजो कार्ड आहे न मौजूदु? हा साईं, कार्ड आहे। जॾहिं बि तोखे किताबनि जे लाइ पैसनि जी ज़रूरत तोखे पवे त तूं मूंखे फ़ोन करे छॾिजांइ, त उन टाइम ते अचिजांइ त मां तोखे किताबनि जा पैसा ॾींदुसि। ॿी ॻाल्हि ॿुधिजांइ मुंहिंजो बेटो, तुंहिंजे पाड़े में जेके बि ग़रीब हुजनि ऐं उन्हनि जा ॿार जेकॾहिं स्कूल जा किताब न वठी सघनि ऐं उन्हनि जे माइटनि खे बट एतिरो पैसो न हुजे जेको हू पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजे औलाद खे पढ़ाए सघनि या उन्हनि जो तइलीम जो ख़र्च बर्दाश्त करे सघनि, त मुंहिंजो ही नंबर उन्हनि खे ज़रूरु ॾिजांइ त मुंहिंजे नंबर ते हू राब्तो कनि। मां उन्हनि खे मुफ़्त किताब ॾींदुसि, पंहिंजे घणा हणऊं वणऊं ख़र्च करे बि मां पंहिंजे इन सिंध वासियुनि खे मुफ़्त में किताब ॾींदुसि त जीअं हू तइलीम कराए सघनि। साईं मौला तव्हांखे ख़ुशि कंदो। मुंहिंजी न्याणी हाणे स्कूल वेंदी बाक़ाइदा। हाणे हिन पैसनि जो मां पंहिंजी न्याणी जे लाइ कापियूं, किताब ऐं बैग घणो कुझु वठंदुमि। साईं मौला तव्हांखे ख़ुशि कंदो। रब पाक तव्हांखे मदीनो ॾेखारींदो। अल्लाह मदद कंदे। अफ़सोस आहे यार, जिते वञ जंहिं जाइ ते वञ राशन ऐं तइलीम जी रड़ लॻी पई आहे ऐं ख़ासि करे किताबनि जो। जॾहिं बि कंहिं ग़रीब मिलियो आहे त चवनि था त असांजे ॿारनि खे को किताब न आहे मिलियो। छाजे लाइ? असां त ॿुधो आहे त तइलीम मुफ़्त थी वई आहे ऐं सभिनी ॿारनि खे तइलीम ई किताब दर्सी किताब मुफ़्त में था मिलनि। पर काश असांजे हर स्कूल में हर शागिर्द खे वक़्त ते दर्सी किताब मिलनि, थी असांजी सिंध केतिरी न अॻिते निकिरी वेंदी।